अस्सलाम वालेकुम नाज़रीन। मेहड़ खां मोहम्मद अली शेख जी ख़बर ॾींदा हलूं। मेहड़ जे मेले में मल पहलवाननि खे नज़रअंदाज़ करण ऐं टिकेट ते मलाखड़ो कराइण ख़िलाफ़ मल पहलवाननि जो एहतजाज इंडस हाईवे बंदि करण जो चिता। तफ़सील मूजिब मेहड़ मल एसोसिएशन सिंध जे जनरल सेक्रेटरी पहलवान दादन मला, पहलवान माजिद रखण, पहलवान लियाकत उर्फ रोह अफ़ज़ा, पहलवान मुनीर रखण, पहलवान शाहिद मला, पहलवान बदर झथियाल, पहलवान मुमताज़ पठान, पहलवान नदीम रिंद, पहलवान सिकंदर चांडियो, पहलवान मोहम्मद अली मला, पहलवान शफी मोहम्मद रिंद, पहलवान जूनियर बख्शल रखण, पहलवान अला बख्श मगसी ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि खां आयल ॿियनि मल पहलवाननि नेशनल प्रेस क्लब मेहड़ पहुची एहतजाजी मुज़ाहिरो कंदे दायो त मेहड़ में मलाखड़ो ऐं मेलो लॻाईंदड़ वॾेरो अकबर जांवरी, गुलाम नबी ब्रह्माणी ऐं हाफ़िज़ गुलाम हैदर ब्रह्माणी असां मल पहलवाननि खे नज़रअंदाज़ करे ॿाहिरियां मल पहलवान घुराए असांखे पाण में विढ़ाइण जी साज़िश कई वञे थी, जॾहिं त शहर असांजे में मलाखड़ो थिए थो ऐं हितां जे अवॉर्ड याफ़्ता मल पहलवाननि खे मल में हिसो न वठण ॾिनो वञे थो, जेको सरासर ज़ुल्म आहे। उन्हनि चयो त मलाखड़ो माण्हुनि जी तफ़रीह तौरु थींदो आहे, पर वॾेरो अकबर जांवरी ऐं ॿियनि कारोबार तौरु टिकेटूं हलायूं वञनि थियूं, जेको पिणु ज़ुल्म आहे। उन्हनि चयो त कोरोना वायरस जे करे मलाखड़े ते पाबंदी हुई ऐं DC दादू पिणु इजाज़त न पियो ॾिए, जॾहिं त ॿियनि जलसनि जुलूसनि ऐं हुजूम वारनि थींदड़नि प्रोग्रामनि खे पिणु इजाज़त हूंदे सिर्फ़ असांखे नज़रअंदाज़ कयो वियो हो, पर उन बावजूद बि असीं कोशिश करे मलाखड़े जी इजाज़त वरिती ऐं हिते मेलो लॻाईंदड़ वरी असांखे मलाखड़े मां ॿाहिरि कढियो वियो आहे, जेको मुज़म्मत जोॻो अमल आहे। उन्हनि वज़ीर आला सिंध ऐं सेक्रेटरी स्पोर्ट्स DC दादू समेत ॿियनि आला अमलदारनि खे मुतालबो कयो आहे त असांजे एहतजाज जो नोटिस वठी खेनि टिकेटुनि ते हलंदड़ मलाखड़ो बंदि कयो वञे ऐं असांखे मलाखड़े में पिणु हिसो ॾिनो वञे, न त ॿी सूरत में पूरी सिंध जे मल पहलवाननि खे घुराए मेहड़ इंडस हाईवे बंदि करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो।